सिंध हुकूमत के तावन से हलंदड़ गंबट मेडिकल इंस्टीट्यूट ऐं पूरे मुल्क में मशहूरी माणींदड़ गिम्स अस्पताल में गरीब ऐं बेपोच माण्हुनि जो इलाज न पियो थिए। उते गरीब ऐं बेपोच माण्हुनि खे नई त एम्बुलेंस जी सहूलियत मिले थी, नई उन्हनि खे दाख़िल करे बेड ॾिना वञनि था। को इंतज़ाम नाहे कयो वियो जिते उन्हनि खे मुसाफ़िर खाने तौरु रहण लाइ का जॻह मुहैया कनि। उहे सर्द रातिनि में रोड ऐं रस्तनि ते वेही पंहिंजे प्यारनि जो इलाज करण लाइ गंबट अस्पताल जे रोडनि ते गुज़ारो कनि था। उते आयलनि जो चवणु आहे त साईं हिते का बि सहूलियत कान्हे का, जेका वञूं था हेॾी कांग लिखी था ॾियनि त लेबॉरेटरी करायो। पोइ लेबॉरेटरी जे लाइ असां वञूं था त अधु फीस असांखां वठनि था, अधु जेका आहे असां उहा माफ़ु था कनि। उहा अधु बि असांजी पहुच खां मथे आहे। हाणे 3 ॾींहं खां वठी असांजो हमराह खे कैंसर आहे, उन कैंसर खे 3 ॾींहं खां वठी इहो हिते फुटपाथ ते सुतो पियो आहे त 3 ॾींहंनि में हिननि डॉक्टरनि हुननि खे दाख़िला न ॾिनी आहे। हाणे दाख़िला न ॾियण जो मक़सदु छा आहे त माना कुझु ई कोन्हे न, छाजी इंसान दोस्ती आहे साईं। पोइ छाजो हे ढोंग रचाया, ढोंग खणी रचाया अथनि, छाजा बंगला, छाजी दवाऊं ठाहियूं वेठा आहिनि। उन्हनि माण्हुनि जे लाइ ही अस्पताल आहे जेके माण्हू बासर आहिनि। ग़रीब खे कंहिं बि क़िस्म जी का बि फैसिलिटीज़ कान्हे का, ही सिर्फ़ु ढोंग आहे, कमाइण जो तरीक़ो आहे। डॉक्टर अंदरि पंहिंजो पैसा था वेठा ॻाल्हाइनि, लेबॉरेटरी वारा बि अंदरि पैसा था वेठा ॻाल्हाइनि। ॿिए कंहिं ॾे वञो साईं, इंजेक्शन हे 25,000 में ॿाहिरियों मिलंदई, चाचा असां तोखे 4,000 में ॾींदासीं। इहा पोज़ीशन आहे हिन गिम्स अस्पताल गंबट जी। सो असांजो रिक्वेस्ट इहो ई आहे बस वारनि ऑफिसरनि खे त बराए महिरबानी करे हिन गिम्स जे माहौल खे जेको आहे सुधारियो वञे। 3-4 दफ़ा आया आहियूं, अची मरीज़ जी इहा हालत आहे तव्हांजे साम्हूं, जंहिंखे पर्ची ॾेखारे जेके बि आहिनि पोइते था हटाए छॾनि। इहो फ्री असां हिते ई बीठा आहियूं, कोई असांखे रिस्पॉन्स नथो मिले। डॉक्टर अब्दुल्ला खैरपुर वारे असांखे हेॾे ट्रांसफर कयो आहे, बाबा तव्हांखे एडमिट कंदा। नालो ॾेखारियूं था, पर्ची ॾेखारियूं था, जहिड़े जो मसइलो आहे, जहिड़े जो मसइलो आहे जेको सुबुह लाॻू ईअं पिया फिरफिरा लॻी पई आहे। कोई रिस्पॉन्स न आहे, कोई हे गार्ड आहिनि जेके पोइते था करे छॾनि। डॉक्टर MS साहब आयो, हुन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई पर हटाए छॾियूं, पोइते करे छॾियूं। अगरि पर्चा नज़र नथा अचनि त मरीज़ त नज़र अचे थो साम्हूं आहे, घटि में घटि हिनखे ॾिसी करे एडमिट कनि, एडमिट न कनि, ॾिसनि त सही, चेकअप त कनि। इहो कोई हाल न आहे, कोई सिस्टम न आहे। छा कयूं साईं, को ॾस ॾियो, को अहिड़ो हाल अहिवाल कयो त बाबा को कयूं सिस्टम आहे। हे न ॻाल्हाइण जे क़ाबिल आहे, न उथण जे क़ाबिल आहे, न वेहण जी आहे। जेके हाणे तव्हांजी मतिलबु असांखे हुकूमत खे अपील आहे कुझु असांखे रेस्पॉन्स कयो वञे। कुझु अस्पतालुनि में हे शीशा, हे सेटिंग, इहे कहिड़े कम जो, अगरि को आहे ई न त इहो कहिड़े फ़ाइदे जा। कोई असां सां ॻाल्हाइण वारो न आहे। गार्ड आहिनि, इहे पोइते था करे छॾनि। तो असांखे को ॾस ॾियो, को महिरबानी कयो, असांजे हे नाज़ुक हथनि में आहे, छा करे था सघूं असां। कोई बि असांजो इहो पर्चो ॾिसण लाइ तयारु न आहे। हेॾे था मोकिलनि, न हेॾे था मोकिलनि। असां नवां माण्हू आहियूं, कॾहिं आया न आहियूं, रस्ते सां नथा लाहिनि असांखे। न न न अंदरि टपण ई नथा ॾियनि गार्ड टपण ई नथा ॾियनि। ॾिसनि त असांखे छो न एडमिट कंदा, ॾिसनि नी, असांखे ॿाहिरियों ई मोटाए था छॾनि, हेॾे वञो हेॾे वञो। 17 ॾींहं अस्पताल में हुयासीं, खैरपुर वारीअ में, सिविल में। उते हर शइ जी माना रिपोर्टूं बि थियनि, पोइ बि मालिकी न आहे। छो हिते कोई मिलियो ई न आहे, कोई ॾिसियो ई न आहे। कोई चए थो हीअं वञो, कोई चए थो हीअं वञो। व्हील चेयर ते केतिरो मरीज़ खे डुकायो असां, छो ग़रीब जी का इज़त ई न आहे। न डॉक्टर मिलनि था, को चए कीअं, को चए कीअं, अॼु न आहिनि, हीअं न आहिनि। बाक़ी पोइ माण्हू मरे त भले मरे, छो काई मदद न आहे, काई हेल्प न आहे, काई सलाह न आहे। छो कोई भाड़ो किरायो थो करे अचे, कोई मुल्ह जूं गाॾियूं थो करे अचे, कोई ईअं घरों न ईंदो आहे। मजबूरी आहे न असांजी। जेको तव्हांखे रिज़ल्ट ॿुधायो वियो आहे उन जो बतर आहे। 13 तारीख़ असांखे ब्लड मिलियो, उन खां पोइ 23 तारीख़ आयासीं, निल अवेलेबल न आहे, O पॉज़िटिव ग्रुप न आहे। छाकाणि चवनि था साईं असां स्टॉक रखियो आहे एमरजेंसी बुनियादी। बाबा ही ॿार एमरजेंसी न आहिनि, हिननि ॿारनि जो मुस्तक़बिल छा आहे? या त ॿुधायो त असां ही दारू छॾियूं वञूं ॿिए पासे। हाँ, ही जो इंसान दोस्त खुदा दोस्त लेबल लॻो पियो आहे ऐं बजट थी अचे अरबियों रुपया जे सालियाना ऐं करोड़ रुपया मंथली बजट आहे, उनजे लाइ ब्लड अवेलेबल ई कोन्हे। सखर बि इलाज कराईंदा आहियूं, उतां ब्लड बैंक मां ब्लड बि मिलंदो आहे। ठीकु आहे, हाणे उते वञ त चवनि था तव्हांखे इहे टिकियूं मिलंदियूं गंबट में। गंबट वारा हिते इहो ई था चवनि बाबा हुतां टेस्ट कराए, हुतां कराए। 2 ॿार आहिनि, डॿी हिकिड़ी थी मिले, माना थोरी वक़्ती तकलीफ़ थी अची वञे। वरी जाते वञ था त इहा चवंदा बाबा हिन रत जा पैसा ॾियो, पोइ ब्लड कयूं। ॿाहिरि माण्हू दुनिया चए थी त इहे फ्री आहे, हिते 5 रुपया इहो था घुरनि था, ॾियो। जे घुरूं था टिकियूं, बाबा हिन टकर न आहिनि, ॿिए चकर अचो। माना थोड़ी परेशानी वारी वक़्तु थो गुज़रे असांजो बि, ऐं परेशान कनि बि असां।
असां बलूचिस्तान खां अॻे वियासीं इस्लामाबाद, उते पंहिंजो इलाज करायो तो असां मुतमिन कोन थियासीं। हिते आयोसीं, रब जे शुक्र सां ऑपरेशन कामयाब थी वई आहे माशाअल्लाह। हिते सही तरह चङी तरह मतिलबु हिते कमु हले थो। पार्क जेके ठहियल आहिनि कंहिं मुसाफ़िर खे अंदरि नथा अचणु ॾियनि, कंहिं बि क़िस्म जो गार्ड वठी ॿाम ईअं त लावारस वांगुरु उछले था छॾनि। हर माण्हू खे मुसाफ़िरनि खे कंहिं किथे बि सहूलियत न आहे ॿाहिरि। हिते सीअ में पिया हो? हा सीउ आहे ज़बरदस्त, राति जो बि सीउ, ॾींहं जो चऊं पार्क में चऊं था अचे, ॾींहं जो बि न उस ते वेठा आहियूं। चवनि था न आहे कंहिं बि क़िस्म में अंदरि पार्क में हलो न आहे, 10 जरेबनि में पार्क बि ठहियल आहे, कंहिं बि ॾींहं जो बि नथा वेहनि, शाम में को वेह मुसाफ़िर साह करे। ॿाहिरियां माण्हू कोटिया जा, को आज़ाद कश्मीर जा मुसाफ़िरनि काॾे वञनि, हिते दरपदरी तमामु इहा। हा डॉक्टर सहूलियत आहे, ॾिसनि था पंहिंजे टाइम मुताबिक़ दवाऊं इहो पंहिंजो कनि था, बाक़ी ॿी हिते सहूलियत वेहण जो न आहे कंहिं बि क़िस्म जी। बस वेठा ॿाहिरि बर पटा ते नथा दाख़िल कनि, ग़रीब आहियूं त काॾे वञूं। ग़रीब जी अदालत कान्हे का, अॼु आहे चङे मुठे जी अदालत, ग़रीब जी त ॿुधनि ई नथा न। सॼो ॾींहुं छोकिरा सुबुह लाइ डुकी डुकी हिमत ताड़ी गभो बि न विझो पेट में, पर अदालत जो न आहे त उन्हनि खे छा कयूं असां भला। ग़रीब माण्हू भॼी भॼी होॾो होॾो त बि का शइ न आहे। मरीज़ माण्हू हे सुम्हण जहिड़ो आहे, हेठि ज़मीन जहिड़ो आहे, को सहे थो हेठि पट ते पिया हूं न हिते। अलाह खे वॾायूं था वेठा, एॾो पंध करे के अलावा ग़रीब माण्हू, हारी माण्हू, को पिराटी वारा त न आहियूं न मुंहिंजा पा, इन जे करे पिया हूं तॾहिं असां एतिरी नथी मिले ग़रीबनि खे, बेवस आहिनि, लाचार आहिनि ऐं मजबूर आहिनि, ॾाढो परेशान आहिनि। व्हील चेयर न आहे ऐं ॿिए सहूलियतूं न आहिनि, स्टाफ पूरो मुकमल न आहे। सो उन जे लाइ असां इहो ई था बाला ऑफिसरनि खे मुतालबो कयूं त ग़रीब अवाम खे सहूलियत मिले ऐं ग़रीब अवाम जो जेके बि जाइज़ ई मुतालबा आहिनि उहे पूरा कया वञनि। अॼु न अचो सुभाणे, सुभाणे ॿिए ॾींहुं अचो, हर टाइम ते इहा ई हाज़िरी नहीं है। हिन सभिनी पेशेंट खां सभु परेशान लॻा पिया आहिनि, कंहिंखे बि एमरजेंसी में या कंहिं बि सहूलियत का बि न आहे। एमरजेंसी वार्ड में वञ त उहो पंहिंजे हिसाब लॻो पियो, मरीज़ लेटे थो पियो, उनखे तकलीफ़ आहे, उनखे को बि माना अहिड़ो को मदद नथी मिले। वयल छा आहे यार, कुझु बि कोन थो मिले, धिका धूणा, आवाम परेशान, हे ॾिस हेॾो हेॾे सभु परेशान आहिनि, कुझु बि को नालो आहे रुगो इंसान दोस्त खुदा दोस्त लिखियो पियो आहे, कुझु बि कोन थो मिले। दाख़िल के दौरान असांखे बेड न मिलियो आहे, दाख़िल को दऊं बेड नथो मिले। हा सर, घणा ॾींहं थिया? अॼु आया आहियूं, ॿियो ऑपरेशन के ॿ हफ़्ता थी विया। जी सर, ऑपरेशन फ्री थियो? फ्री थिया, बाक़ी बेड नथा न सर, तकलीफ़ माना हिन ते विहारे छॾियो। वेठा आहियूं सर। हुननि सिंध हुकूमत खां घुर कई त नोटिस वठी आवाम खे लाभ ॾिनो वञे। कैमरामैन GM भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़।